पासे वाक़ अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे शहदादपुर मां ॻोठ काज़ी बाग में घर जी छित किरण सबब 1 साल जी ॿारड़ी दबजी फौत थी वई आहे। नींगर ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। छित किरण सबब 1 साल जी गोरी धीउ शान भील फौत थी वई आहे। 3 वरियनि जो नींगर अनील भील ज़ख़्मी थियो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। शहदादपुर मां ॻोठ काज़ी बाग में घर जी छित किरण सबब 1 साल जी ॿारड़ी गोरी धीउ शान भील देहांत करे वई आहे, जॾहिं त 3 वरियनि जो नींगर अनील भील ज़ख़्मी थी पियो आहे। वाक़िया गॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे शहदादपुर मां ॻोठ काज़ी बाग में घर जी छित किरण सबब 1 साल जी ॿारड़ी दबजी फौत थी वई आहे। छित किरण सबब 1 साल जी गोरी धीउ शान भील फौत थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। शहदादपुर मां ॻोठ काज़ी बाग में घर जी छित किरण सबब 1 साल जी ॿारड़ी दबजी फौत थी वई आहे। 1 नींगर ज़ख़्मी थियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शहदादपुर मां गुलाम अब्बास रिंद खां। जी गुलाम अब्बास, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी, शहदादपुर जो ॻोठ है काज़ी बाग, उते जेको आहे भील बिरादरी जे घर आहे, उनजी जगह ओचितो छित किरी पई। तेज़ बरसात में छित किरी पई, जंहिं सबब 1 साल जी ॿारड़ी जेका आहे उन छित हेठां अची उहा फौत थी वई। हिकु ॿारड़ो जेको आहे उहो ज़ख़्मी थी वियो आहे। फौत थी ॿारड़ीअ जे लाश ऐं ज़ख़्मीअ खे सिम्स अस्पताल आंदो वियो। ॿारड़ीअ खे दाख़िल कयो ऐं फौत थियल ॿारड़ीअ जो लाश जेको आहे वारस ॻोठ खणायो आहे। वॾी महिरबानी गुलाम अब्बास इन हवाले सां अपडेट।